आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। देर हो जाई दफनाइण में त थोरो तरस जाए रोंदा खान ले अजीज भली तू न रोई जाए उते लोड़ लट जाए पिरी पैदल पेरन जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बि घणनि खे नाज़रीन असां ख़बर शेयर कंदा हलूं त गढ़ियासीन प्रेस क्लब में सीनियर सहाफ़ी कोशिश जी रिपोर्ट मरहूम इमदाद अली खखराणी जी यादि में तज़ियती मेड़ाको कोठायो वियो जंहिंमें लाड़काणू शिकारपुर मदेजी ड्रखण मिर्ज़ापुर घोसपुर सुल्तानकोट म्यासाब चक्को खानपुर लाड़काणू लखी गुलाम शाह ऐं ड्रखण समेत वॾे अंग में सहाफ़िन सियासी समाजी अॻुवाणनि शिरकत कई। तज़ियती मेड़ाके के लाड़काने प्रेस क्लब के सदर जफ़र अबड़ो लाड़काना यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सदर सरकट सदायो यूनिटी ऑफ जर्नलिस्ट जिला शिकारपुर के अगवाणन सुल्तान रिंद रहीबक जमाली सूर्य मीरानी शिकारपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट के अगवाणन लाला इसरार पठान अब्दुलसलाम उन्नड़ जाहिद नून ऐं ॿियनि अगवाणन खिताब किया। अगवाणन चयो त इमदाद खखराणी एक बासलाहियत हिम्मत वारो नौजवान सहाफ़ी हुयो जेको कोरोना जहिड़े वबाई बीमारी सबब असां खां हमेशा लाइ विछड़ी वियो पर हू असांजे दिलनि में हमेशा ज़िंदा रहंदो। हिननि वधीक चयो त मरहूम इमदाद अली खखराणी जूं कयल ख़िदमतूं साराइण जोगियूं आहिनि जंहिंखे हितां जो अवाम हमेशा यादि रखंदो। अॻुवाणनि वधीक चयो त असां सहाफ़ियुनि खे पंहिंजा हक़ हासिल करण लाइ हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थियणो पवंदो छाकाणि त सहाफ़ी अवाम जा मसइला पंहिंजे कलम ज़रिए ऐवाननि ताईं पहुचाइनि था जंहिं करे हितां जो ज़ालिम समाज कलम धड़ियुनि जो वेड़ी थी पवे थो। उन्हनि वेरनि खां बचण लाइ असां कलम धड़ियुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते बीहणो पवंदो। तज़ियती मेड़ाके में जमील मार अब्दुरज़ाक बिरोही इल्ताफ़ लाड़क सारंग बपड़ वहीद बिरोही सचाई न्यूज़ जो डायरेक्टर कमांडो पंवर आगातिफ दुरानी इसरार चांडियो वहीद जोखियो रहीम लाड़क सोडो जेम्स लाई बख्श भुट्टो नादर मायरी वफ़ा अबड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। शमीर जमाली सचाई न्यूज़ गढ़ियासीन। नाजरीन मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।